एक दफ़ो नौजवान कंहिं मूंखां सवाल कयो त किताब जॾहिं बि मां पढ़णु वेहा थो त मां बेज़ारी जो शिकार थो थियां ऐं दिलि नथी चाहे त किताब खे पढ़िजे। ऐं उन सां मिलंदड़ जुलंदड़ हिकु दफ़ो कंहिं नौजवान बि ॻाल्हि कई हुई त मां किताब पढ़ी बि वञा थो पर बाद में मूंखे यादि कुझु नथो रहे ऐं सभु कुझु विसरी थो वञे। तोणी जो शयूं मां सम्झां पियो थो पढ़ण वक़्तु। त उन वक़्तु बि मूं उनखे हिकिड़ो जवाबु ॾिनो त जेकी शयूं असांखां विसरनि थियूं उन जा ॿ कारण हूंदा आहिनि। हिकु त ज़हनी तौर ते माण्हूअ जी का बीमारी या डिसऑर्डरनेस, उहो कहिड़े क़िस्म जो बि हुजे, डिप्रेशन में बि माण्हू अहिड़े क़िस्म जी कैफ़ियत मां गुज़रंदो आहे। ऐं ॿियो हूंदो आहे अदम दिलचस्पी। जिन शयुनि सां असांखे दिलचस्पी न हूंदी आहे उहे असांजे याददाश्त में न रहंदियूं आहिनि ऐं उहे असांखां विसरी वेंदियूं आहिनि। ऐं बेज़ारी जो सबबु बि इहा ई शइ आहे त असीं अहिड़ियुनि शयुनि खे टच कंदा आहियूं या पढ़णु शुरू कंदा आहियूं जिन सां असांखे का दिलचस्पी न हुजे। ऐं आमतौर ते हिकिड़ी तव्हां ॻाल्हि ॿुधी हूंदी त किताब बहितरीनु दोस्त आहिनि। त तव्हांजी दोस्त सां जेसीं ताईं मुकमल ज़हनी हम आहंगी न हूंदी त यकीनन उनजी कंपनी तव्हांखे जेको आहे बेज़ार कोन्ह कंदी आहे। किताबनि जे सूरत में हम आहंगी इहा आहे त तव्हां उन्हनि मौज़ूअनि खे पढ़ो जेके तव्हांजी दिलचस्पी जा आहिनि ऐं उहे आसान हुजनि। ऐं उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते ईअं सम्झो त स्टेप बाय स्टेप उन्हनि जेको आहे पेचीदा मौज़ूअनि ॾे वञिणो आहे जेके लाज़मी इंसान खे जेको आहे सम्झणा पवंदा आहिनि त जीअं उनजी इल्मी ऐं शऊरी जेको आहे सलाहियत में इज़ाफ़ो थिए। कम्यूनिकेशन मीन्स में इलाही तब्दीली अची वई आहे। माज़ी में सिर्फ़ु प्रिंट मीडिया हुई, उनखां पोइ इलेक्ट्रॉनिक मीडिया आई, हाणे कंप्यूटर आहे, इंटरनेट जे ज़रिए पूरी दुनिया सां असां गॾिजी विया आहियूं। उतां बि असांखे नॉलेज इंफॉर्मेशन मुख़्तलिफ़ शयूं मिलंदियूं रहनि थियूं। पर किताब पढ़ण जी अहमियत पोइ बि इन करे न विञाई आहे त जॾहिं कंहिं बि मौज़ूअ ते असां किताब खे खणूं था, उनखे पढ़ूं था त असीं बार बार उनखे रिपीट करे सघूं था, उनखे हाशिया लिखी सघूं था, उन मां कुझु जेके पॉइंट्स नोट करे उन्हनि ते पाण पंहिंजे मन में सोचे करे कुझु दोस्तनि सां डिस्कस बि करे सघूं था जेके असां इलेक्ट्रॉनिक मीडिया वग़ैरह तां जेको कंसीव करण में तमामु घटि शयूं करे सघंदासीं। किताब में ईअं सम्झो त असां उन जुमिले जी डेप्थ ताईं आहिस्ते आहिस्ते पहुची वञूं था। त दोस्ती कीअं वधिजे, किताब सां जेको आहे बहितर दोस्ती तॾहिं थी सघे त शुरू में असीं अहिड़नि किताबनि जा इंतिख़ाब कयूं जिन जा मौज़ू जेके ॾाढा दिलचस्प हुजनि। मिसाल तव्हां तारीख़ खे पढ़ंदव, तारीख़ी वाक़िया हिकिड़ा ॾाढा इंट्रस्टेड हूंदा आहिनि। किन माण्हुनि खे खणी न बि उहे वणंदा पर अक्सरियत उनखे पसंदि करे थी। नाविल आहे, अफ़सानो आहे, शाइरी आहे। शाइरी में बि सिंपल शाइरी रोमेंटिक तव्हां पढ़ो ऐं जॾहिं उन्हनि शयुनि जी आहिस्ते आहिस्ते तव्हां में आदत डेवलप थींदी त उहा शइ तव्हांखे पोइ किताब खां परे थियणु न ॾींदी। ऐं पोइ तव्हां आहिस्ते आहिस्ते जेके कुझु जेके सिंपलिसिटी खां पेचीदगी जी तरफ़ वेंदव, सोलहनि मौज़ूअनि खां ॾुखियनि खां, त तव्हांखे उहो कॾहिं बि जेको आहे बेज़ारी जो शिकार न बणाईंदा। छो जो पढ़ण सां हिकु त तव्हां वटि वैकेबुलरी वधंदी। तव्हां अंग्रेज़ी में पढ़ो था, उर्दू में पढ़ो था, सिंधी में पढ़ो था त अदबी ऐं आम तौर ते मुआशरे में ॻाल्हाई वेंदड़ ॿोलियुनि में बि फ़र्क़ु आहे। तव्हां लफ़्ज़ जेके नवां उन्हनि खां आशना थींदा, तव्हांजी वैकेबुलरी वधंदी, ॿोलीअ जे बारीकियुनि खे सम्झंदा, जुमिलनि जी ख़ूबसूरतियुनि खां तव्हांखे आगाही थींदी ऐं अहिड़े नमूने थॉट्स प्रोवोकिंग शयूं बि ईंदियूं। भली खणी जेको आहे तव्हां नंढिड़ो हिकिड़ो ॿुधजे त डाइजेस्ट पढ़ो, जेके मुकमल तौर ते हिकिड़ो जेके आहिनि फिक्शन हूंदा आहिनि। अफ़सानो बि फिक्शन आहे, नाविल बि फिक्शन आहे, पर उन में माइंड ब्लोइंग अहिड़ियूं शयूं ईंदियूं जेके तव्हांखे सोचण ते वीचारण ते जेको आहे उकसाईंदियूं। ऐं तव्हां जॾहिं उन्हनि ते सोचणु वीचारणु शुरू कंदव त आहिस्ते आहिस्ते तव्हां में उनजी कैपेसिटी वधंदी वेंदी। उन खां अॻिते हली जेकॾहिं तव्हां पोइ कहिड़े बि खणी फिलोसॉफिकल, साइंसी ऐं ॿिए जेके बि आहिनि मौज़ू उन्हनि ते पढ़ंदव त तव्हांजी ग्रिप उन ते वधंदी वेंदी ऐं तव्हां शयुनि खे आसानी सां सम्झंदे क़बूलु करणु शुरू करे ॾींदव।